अस्सलामुअलैकुम। सिंध जा पुराणा शहर नाले किताब जेको मौलाई शिदाई जो लिखियलु आहे उन में उत्तर सिंध जे पंजाब पासे ताईं उन्हनि शहरनि जो ज़िक्र कयो आहे। कुझु साल अॻु हिकु पुराणो नक्शो नज़र आयो जंहिंमें अरवड़ जी हद रहीम यारखाना ताईं हुई। मज़े जी ॻाल्हि आहे त अरवड़ खां ॾखण ओभर पासे 70 किलोमीटरनि ते ॿ माग वॼ रोट जो ज़िक्र आहे। उन तरह मौलाई शिदाई हिक ॿिए शहर खे बि सिंध जो शहर लिखियो आहे जंहिंखे मऊ चयो वेंदो आहे। अरवड़ या अलवर क़बल अज़ मसीह जो माॻु आहे। मुमकिन आहे त वॾरोट ऐं मऊ अरवड़ जा ई शहर हुजनि। लेकिन हिन वक़्तु मऊ हिकु फुटल किले जी हालत में मौजूदु आहे। हिन माॻ खे हाणे किलो मऊ मुबारक शरीफ़ पे चवनि था। अरवड़ ऐं वॾरोट जे विच में माथेरो पहिरियों पुराणो शहर आहे। हीअ माॻ रहीम यारखान शहर खां 11 किलोमीटरनि ते इंतिहाई ज़बू हालत में मौजूदु आहे। हिन किले लाइ मशहूरु आहे त राय हंस करोड़ नाले राजा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर खां बि अॻु में जोड़ायो हो। चवनि था त हिते कीमियादान रहंदा हुआ। हाकिड़ो दरिया संदसि भर में वहंदो हो। सुल्तान महमूद गज़नवी सोमनाथ वेंदे हिन किले खे नेस्तो नाबूद कंदो वियो। उन खां सवाइ ॿियनि हमले आवरनि पिणु हिन खे छेहो रसायो। हिते हज़रत मखदूम हमीदुद्दीन हाकिम, हज़रत शेख हमादुद्दीन हमाद, हज़रत शेख ताजुद्दीन, हज़रत शेख रूहुल्लाह, हज़रत शेख मुग़ल शाह, हज़रत शेख मुंगर, हज़रत शेख मोहम्मद गोस शाह, हज़रत मखदूम अहमद शाह सरवर्दी सूदो केतिरनि ओलियान जा मज़ार आहिनि। रहीमी यारखाना में सभ खां पुराणी जामी मस्जिद बि किले अंदरि आहे। किले अंदरि इन्हनि बुज़ुर्गनि जूं तुरबतूं मौजूदु हुयूं जेके हाणे मिसारजी वियूं आहिनि। हज़रत शेख हमीदुद्दीन हाकिम हिते किच मकरान खां आयो ऐं पहिरियां ई हिते आबाद थियो। हिते हिकु वीरान खूह पिणु आहे। सरज़मीन रहीम यारखाना जी पहिरियों जामे मस्जिद बि हिन किले जे मथां वाक़िअ आहे। टुटल फुटल ऐं लापरवाही सबबि किलो तबाह थी चुको आहे। मज़ारूं मुनहदम थी चुकियूं आहिनि। हज़रत शेख रूहुल्लाह जी मज़ार जे ओलह ऐं ओभर ऐं ॾखण तरफ़ वाक़िअ इमारतूं बि मुनहदम थी करे खंडर बणिजी वियूं आहिनि। किले खां हेठि दरबार हज़रत शेख मुग़ल शाह सां मुतसिल क़दीम मस्जिद जी वीरानगीअ बाइस अफ़सोस आहे। मयो मुबारक शरीफ़ किले जा कुझु अहम मक़ाम आहिनि जिन में हज़रत शेख हमीदुद्दीन हाकिम जो मज़ार बि आहे। हिन किले में मौजूदु आहे जेको कच्छ मकरान खां अचण बाद पहिरें झोक हिते लॻाई हुई। सुल्तान महमूद गज़नवी हिकु मशहूरु मुस्लिम फ़ातिह हो जेको 971 ईस्वी में ॼाओ ऐं 1003 ईस्वी में वफ़ात पाती। गज़नवी सल्तनत जे बानी ऐं सोमनाथ मंदर जे तबाहीअ लाइ मशहूरु आहे। महमूद गज़नवी पंहिंजा 17 हमला हिंद ऐं सिंध ते कया जिन में सोमनाथ जो मंदरु पिणु शामिलु हो। हिन पंहिंजे हुकूमत अमली ऐं फ़ौजी सलाहियतनि सबबि केतिरनि ई इलाइक़नि ते कब्ज़ो कयो ऐं इस्लामी सक़ाफ़त खे मज़बूत कयो। मऊ मुबारक शरीफ़ जे किले में मौजूदु औलिया इकराम जा मज़ार न सिर्फ़ु तारीख़ जो हिकु क़ीमती विरसो पर रूहानियत ईमान जो मर्कज़ बि आहिनि। उन्हनि मज़ारनि जी हिफ़ाज़त ऐं बहाली न सिर्फ़ु तारीख़ी विरसे जे बक़ा लाइ ज़रूरी आहे पर हीअ मज़हबी ऐं रूहानी तरबियत लाइ बि अहम आहिनि। हिन किले जे बहाली ऐं हिफ़ाज़त लाइ अवामी शऊर सरकारी दिलचस्पीअ जी तमामु घणी ज़रूरत आहे। हीअ विरसो असांजे तारीख़ ऐं सक़ाफ़त जो हिकु अहम हिसो आहे जंहिंखे महफ़ूज़ बनाइणु असांजी ज़िम्मेवारी आहे। त उमेद आहे त हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। तारीख़ कुझु मुख़्तसिर आहे पर अॻिते हली जेकर तारीख़ मूंखे वधीक मिली वई त इंशाअल्लाह हिकु मुकमिल वीडियो अव्हां ताईं खणी ईंदासीं। बहरहाल अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधायो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।